नाज़िन मुल्क अंदर कातिल कोरोना वधीक 58 हयातियूं खसे वरितियूं आहिनि। 1262 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, छा तफ़सील आहिनि? जी, जीअं त नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां जारी कयल अंगखरनि मुताबिक़ एहतियात थियण वारनि जी जेकी तादाद आहे उन में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। इन सां गॾोगॾु अॼु इहो ॿुधायो वियो आहे त एक्टिव जेके केसिस आहिनि उन जी तादाद हाणे 25,649 थी वई आहे, जॾहिं त कल्ह इहा ई तादाद 30,000 जे लॻभॻि हुई एक्टिव केसिस जी। तंहिं करे हाणे जेके नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि अखर जारी कया आहिनि, उन मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि 4,000 खां मथे जेके पेशेंट्स आहिनि कोरोना जा उहे एहतियात थिया आहिनि। इन जे अलावा नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर इहो ॿुधायो आहे त टोटल जेकी गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि 58 अमवात रिपोर्ट थियूं आहिनि, जंहिंमां 37 जूं जेके अमवात रिपोर्ट थियूं आहिनि उहे वेंटिलेटर ते थियूं आहिनि। 3,000 खां मथे जेके टेस्ट थिया आहिनि कोरोना जा, उनमें 1,262 जेके माण्हू आहिनि उन्हनि में कोरोना पॉज़िटिव आयो आहे। हाणे मुल्क भर में जेकी वेंटिलेटर ॿुधाई वई आहे त मुल्तान में 37% वेंटिलेटर ऑक्युपाइड, लाहौर में 35, इस्लामाबाद में 28, पेशावर में 25% वेंटिलेटर ऑक्युपाइड आहिनि। ऑक्सीजन बेड भी सभ खां घणा हिन दफ़े जेकी रिपोर्ट थिया आहिनि उहे पंजाब जे शहर गुजरात में जेके ऑक्सीजन बेड आहिनि उहे ऑक्युपाइड थियल आहिनि ऐं पेशावर में 40%, मुल्तान में 23, लाहौर में 22% जेके बेड्स आहिनि ऑक्सीजन उहे ऑक्युपाइड आहिनि। हाणे मुल्क में जेके हिन वक़्त में मजमूई तादाद जेके रिकवर थी चुका आहिनि पेशेंट जी 5,23,700 थी चुकी आहे। जेके हिन वक़्तु अमवात जो जेको आदादशुमार गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि फराहम कयो वियो आहे नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां, उन मुताबिक़ 12,276 अमवात हिन वक़्त ई रिपोर्ट थियूं आहिनि। जी मुदस्सर, जी मेहरबानी।